नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल APS में थींदड़ दहशतगर्दी जे हमले खे 5 साल गुज़री विया आहिनि, पर हुन जा ज़ख़्म अॼु बि ताज़ा आहिनि। 16 दिसंबर 2014 ते दहशतगर्द आर्मी पब्लिक स्कूल पेशावर जे 132 मासूम ॿारनि समेत 149 माण्हुनि खे बेदर्दी सां शहीद करे छॾियो। इल्म जी रोशनी फैलाईंदड़ उस्तादनि पंहिंजी जाननि जूं जानूं कुर्बान कयूं। दहशतगर्दी इल्म जी रोशनी खे विसाइण जी नापाक इरादनि सां आया हुआ, पर हू हिन में कामयाब न थी सघिया। रत सां उभरंदड़ इल्म जा चिराग अॼु बि रोशन आहिनि। 16 दिसंबर 2014 ते सिज मामूल मूजिब उभरियो। अखियुनि में ख्वाब सजाईंदे आर्मी पब्लिक स्कूल पेशावर जे शागिर्दनि स्कूल जो रुख कयो। इन दौरान 10:40 ते 6 दहशतगर्दनि स्कूल ते हमलो कयो। पेशावर जी फिज़ा धमाकनि ऐं गोलियुनि जे आवाज़नि सां गूंजी उथी। जदीद हथियारनि सां लेस अमन दुश्मन हथें ख़ाली ॿारनि ऐं उस्तादनि खे निशानो बणायो। इंसानियत जे लफ़्ज़नि सां अणॼाणियल माण्हुनि 132 ॿारनि समेत 149 माण्हुनि खे शहीद कयो। हिन साने में बहादुरी ऐं जुरत जूं केतिरियूं ई दास्तान बि जुड़ियल आहिनि। प्रिंसिपल आर्मी पब्लिक स्कूल ताहिरा काज़ी जे फर्ज़ 87 सालनि ताईं यादि रखियो वेंदो। बहादुर औरत पंहिंजी जान कुर्बान करे छॾी, पर दहशतगर्दनि ऐं ॿारनि जे विच में भित जीअं बीह रही। 16 दिसंबर ते इंसानियत जा ज़ख़्म ताज़ा थी वेंदा आहिनि, पर क़ौम जा अज़म ऐं हौसला ऐं जुरत जे इन लफ़्ज़नि खे हिकु नई तारीख़ ॾेई छॾी आहे। बुज़दिल दहशतगर्द स्कूल ते हमलो करे इल्म जी शमा विसाइण चाही पे, पर हुन में कामयाब न थी। मुस्तक़बिल जे ममारनि खे निशानो बणायो, पर क़ौम जा हौसला ख़त्म न थी सघिया आहिनि। ॿारनि खां हिन जा ख्वाब त फुरी विया, पर वालिदनि जे अज़म खे कमज़ोर करण में हू कामयाब न विया। रत सां बुड़ियल इल्म जा चिराग अॼु बि रोशन आहिनि। पंहिंजे प्यारनि खे विञाईंदड़नि जा हौसला अॼु बि बुलंदनि। साने APS खां क़ौम सिक्योरिटी इदारनि नई अज़म सां गॾु दहशतगर्द जो मुक़ाबिलो कयो ऐं इन ते पाक धरती जी ज़मीन तंग करे छॾी आहे। मासूम ॿारनि ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि खे पाकिस्तान जी फ़ौज उन ई वक़्तु ऑपरेशन ज़रिए मारे छॾियो ऐं उन जा सहूलतकार पंहिंजे अंजाम ते पहुचाया विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।